بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين. سيدنا ونبينا وطبيب قلوبنا وشفيع ذنوبنا مولانا أبي القاسم محمد. والصلاة والسلام على سيد المطهر والإمام المظفر الشجاع الغضنفر أبي شبير وشمر على عنزع البطين الأشرف المكين مولانا ومولى الثقلين أبي الحسنين أمير المؤمنين علي بن أبي طالب. والصلاة والسلام على سيدة جليلة مخدومة
जी कबर जे भरसा अची हिकिड़ो जुमिलो थी चवे बाबा हिकु दफ़ो निकिरी अची सुञाण त उहा ज़हराया अली बादशाह जन साम्हूं वेठा आहिनि ज़हरा जी वॾी धीउ गोॾनि ते मुंहुं रखी मलिक शाम रूए थी पई अली फरमाए तो ज़ैनब थी अम्मा जो मोटण थो रही सड़न थो रही मां जे पासीन जो भॼण थो रही मोहसिन जो मरण थो मारई अली फरमाए तो ज़ैनब थी सोचा थी वेठी अम्मा ऐं दरबार अम्मा ऐं दरबार जेतिरो ज़ैनब पई रूए उन खां पीलू मथे अली दाह कई सैयदा फरमाए थी बाबा तव्हां छो रुनो फरमाए त तोखे मां जो दरबार वञण थो रे मूंखे तुंहिंजो वञण थो रे तुंहिंजी मां वई हथ आज़ाद हुया ते तूं बि धीअ हीअं ॿधल हूंदई तुंहिंजी मां वई कॾहिं मां अली कॾहिं हसन कॾहिं हुसैन कॾहिं उम्मे अयमन जॾहिं तूं बि धीअ कॾहिं गाज़ीअ जो क़ातिल कॾहिं अकबर जो क़ातिल कॾहिं तुंहिंजी चादर लाहिण वारा हूंदा ज़ैनब रोई चवंदी हया कयो मां नबी जी धीअ वलानतुल्लाहि व रहमतु अला فضائلهم وغاصبي حقوقهم يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم في بيوت أذن الله أن ترفع ويذكر فيها اسمه يسبح له فيها بالغدو والآصال كرجي صلوات